यार ऐसा कुन छोड़ मिया अड़िया दिलिया रोज अजल जा इवे ताने दे न तोड़ मिया गुंड खोल के मुख विखावी इवे माही मोहन होड़ मिया अनवर नाल माही तेरे शल रब करे सन जोड़ वो नाल माही वो तेरे लगिया नाल माही वो तेरे लगिया नाल सजन तेरे लगिया इश्क दा कलमा भर बेटे लिखिया जीवे किस्मत की तार लिखिया जीवे किस्मत की तार
घर बैठे असां मूसरदा सौदा मूसरदा सौदा है नाल माही वो तेरे लगियां दुनिया नाल हादी वो तेरे लगियां दुनिया इश्क दा कलमा पर बैठे असां मूसरदा सौदा असां मूसरदा सौदा कर बैठे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन, लाफ्टर हाउस शो में अॼु तव्हां ॾिठो हूंदो त अॼु असां थोरी चेंजिंग कईसीं, मां सम्झुसि तूं मोकल दे हलियो तब्दीली आंदीसीं। न साईं, मोकल त न, मां सोचियो त इहो जीअं त असांजी सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे त अॼु असां शुरूआती सूफ़ी कलाम सां कंदासीं। ऐं माशाअल्लाह तव्हां शुरूआत में तव्हां कलाम ॿुधो, नाले रांझण तेरे लॻी आहे दिल्ली आहे, त जेको कलाम ॿुधाइनि पिया अॼु असांजा उहे महिमान बि आहिनि। असांजो तमामु लेजेंड सिंगर रही चुको आहे, सूफ़ी सिंगर, तमामु वॾो सूफ़ी सिंगर, जंहिंखां पोइ हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वियो हुयो। ऐं तव्हांखे अॼु मां इहा वॾी राज़ जी ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो नालो जेको सोहराब सूमरो आहे उहो इन जे करे रखियो आहे छो जो मुंहिंजो वालिद साहिबु जेको हुयो उहो सूफ़ी फ़क़ीर सोहराब फ़क़ीर खे तमामु घणो ॿुधंदो, एतिरो हुनखे पसंदि हुयो जो जॾहिं हुनखे 6 ॾींहंनि खां पोइ पुटु ॼायो त हुनजो नालो बि सोहराब अली रखी छॾियो। हू त हाणे सूफ़ी फ़क़ीर हुया, सूफ़ी कलाम ॻाईंदा हुया, पर अलाह साईं मूंखे वरी हिन कॉमेडी फील्ड में हणी छॾियो। अॼु असां वटि जेके महिमान आहिनि, सिंगर बि आहिनि, सूफ़ी सिंगर आहिनि, ऐं तमामु वॾे सूफ़ी सिंगर असांजे सोहराब फ़क़ीर जा फ़र्ज़ंद आहिनि, जेके वॾा रजिब सोहराब फ़क़ीर साहिबु जेके हेॾा वेठल आहिनि। ऐं उन्हनि सां गॾु जेको उन्हनि जो नंढो भाउ आहे मरहूम सोहराब फ़क़ीर जो नंढो फ़र्ज़ंद, असांजो तमामु बहितरीनु सिंगर, नौजवान सिंगर जंहिंखे असां चवंदा आहियूं सलामत सोहराब फ़क़ीर साहिबु। ऐं अञा असां वटि हिकिड़ो ॿियो बि महिमान आहे, पर हुन महिमान खे घुराइण खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां जिन ताउन कयो आहे उहे आहिनि कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारा, वाइटल चांहि ठाहिण वारा जिन जो चवणु आहे वाइटल पियो ज़िंदगी जियो, 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो जे लाइ। असांजो जेको ॿियो महिमान आहे तमामु बहितरीनु पाण डायरेक्टर आहिनि, तमामु ज़बरदस्त सोप सीरियल कया आहिनि उन्हनि, तमामु बहितरीनु डायरेक्टर जा असांजा महिमान थींदा। अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे शिराज शाह जिलानी। माशाअल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? ख़ुशि ख़ैरु बाबा तव्हां ख़ुशि आहियो? मुर्शिद साईं तव्हांखे भलीकार चऊं था, पाण सां गॾु वाठा बि गॾु वतियूं आया हो छा? बाबा साईं खे ख़बर ई त साईं हिते वेहणो आहे, तूं चयो साईं हिते वेंदा वेही वरी पाण रही। मां पुछा कयो मतिलबु वठी इन जे करे आयो मतां रस्तो बस्तो भुली पए खल कान। अच्छा, इन जे करे साईं सही वेठा हो? सोड़ बोड़ त नथी थिए न? खैरपुर खां गॾु आयो आहे, खैरपुर खां वठी गॾु आयो मां मतां भुली न वञे इन करे वठी। न भुली वेंदो, तव्हां वियो वियो आराम सां हिकु हिकु सवाल पुछा कयो। साईं वेठो आहे सोफ़े ते आराम सां, तव्हां पंहिंजी औकात ते अची वञो। त असां वटि शिराज शाह जिलानी साईं पहुची चुको आहे, तमामु ज़बरदस्त डायरेक्टर आहिनि। ऐं असां वटि जेको अॼु सुंग आहे सोहराब फ़क़ीर सुंग जे नाले सां हिननि जो मशहूरु आहे ग्रुप। ऐं जेके असांजा नाज़रीन ॿाहिरि मुल्कनि में वेठल आहिनि, असांजो शो ॾिसनि था, पसंदि कनि था, ऐं उन्हनि जे लाइ बि इहो चवंदुसि मां त जेको असांजी सूफ़ियुनि जी धरती आहे सिंध धरती, तमामु घणो उन्हनि खे यादि कंदा आहिनि, तमामु घणा कमेंट्स बि ॾींदा आहिनि त सूफ़ी फ़नकारनि खे घुरायो, पंहिंजे सिंध जे फ़नकारनि खे उन्हनि खे प्रोमोट कयो, जो असां कोशिशि कई आहे तव्हांजे साम्हूं पूरो सुंग घुरायो आहे। साईं उस्ताद तव्हां ॿिए सुंग जो थोरो तारीफ़ करायो जेको साईं हेॾो वेठो आहे। साईं ही गुलाम हुसैन फ़क़ीर, गुलाम बाबा साईं जो साथी बि रहियो आहे। अच्छा, बिल्कुलु। ढोलक ते आहे जलाल फ़क़ीर, साईं बि सीनियर ढोलक प्लेयर आहिनि, बाबा साईं सां गॾु रहिया आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं ही दोस्त आहे हेॾां पंहिंजे ते दोस्त अली जी जी, ऐं होॾां लालनो फ़क़ीर जी मूंसां संगत करे रहिया आहिनि।
साईं शिराज शाह जिलानी असांखे तमामु ज़बरदस्त डायरेक्टर आहे, सुञाणींदा हूंदो बिल्कुलु तव्हां साईं पाड़े साहिब जा आहिनि। खैरपुर जो आहे। साईं बि खैरपुर जो आहे, ॻोठ खैरपुर जो बि आहे पर पाड़े जा बि आहियूं असां। पाड़े जा बि हिकु ई ॻोठ जा आहियूं। तव्हांजो त बेसिकली टालपुर टालपुर वॾा ऐं बोज़ार वॾा बोज़दार वॾा इहे गॾु ई आहिनि। गॾु ई आहिनि बिल्कुलु। जी जी बिल्कुलु। इत्तेफ़ाक़ इहो त खैरपुर जी खैरपुर गॾु आहे हिते। खैरपुर सॼी हिते गॾु थी वई आहे बिल्कुलु पूरी। माशाल्लाह तव्हांखे भलीकार चवंदा सरातूब सखर मां वरी सखर बसि वेझो ई आहे साईं। विच में रुगो ठेड़ी आहे रुगो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जीअं मां सवेर तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो वालिद साहिबु ॾाढा कलाम ॿुधंदो, सोराब फ़क़ीर साहिब जा सूफ़ी कलाम ॿुधंदो, त एतिरो उन्हनि खे वणंदो हुयो जो मुंहिंजो नालो बि उन्हनि जे नाले ते रखी छॾियो। त ॾाढो ज़बरदस्त आहे। ईअं सम्झो त माना मूंखे लोली जेका उहा मिली आहे उहा सोराब फ़क़ीर कलामनि जी मिली आहे, नंढे हूंदे खां वठी करे। वॾी महिरबानी, एज़ाज़ आहे असांजे लाइ बि। वॾी महिरबानी। तव्हां सूफ़ियाणे राग खां अलावा साईं छा कंदा आहियो तव्हां, या सिर्फ़ु सूफ़ियाणे राग ई कंदा आहियो? सर मां बेसिकली स्टूडेंट बि आहियां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मां एम फिल पियो कयां मैनेजमेंट साइंसिस मां बि में उतां ई मास्टर्स कई आहे मां। माशाल्लाह। ऐं ही राग त असांजो ख़ानदानी विरसो आहे, बाबा साईं खां वठी इहो सिलसिलो हलंदो अचे पियो। माना तव्हां तालीम बि पंहिंजी जारी रखो था? जी जी बिल्कुलु। माशाल्लाह। छा 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 तैलीम अथव साईं एम फिल करे पियो। एम फिल था एम फिल एम फिल छा थींदी आहे? मां पुछां थो कयां न एम फिल छा थींदी आहे, पोइ तालीम काथां हासिल था कयो? शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मां। यूनिवर्सिटी खैरपुर मां। बाबा एम फिल छा जो शॉर्ट फॉर्म आहे तव्हां ॿुधायो? चवंदा न मास्टर ऐं पेंसिल। मास्टर मास्टर ऑफ पेंसिल। मास्टर ऑफ पेंसिल यार बाबा, मास्टर ऑफ फिलॉसफी। अच्छा हा पोइ तव्हां फिलोसॉफी थींदव, पोइ छॾींदव? न साईं छॾींदासीं छो, हिन में ही बि फिलॉसफी फ़लसफ़ो आहे न, ही बि फ़लसफ़ो आहे न। सूफ़ीज़म बि हिकिड़ो फ़लसफ़ो आहे। अच्छा इहो ई सम्झाइण तव्हांखे हिते आया आहिनि। अच्छा तव्हांखे जेकॾहिं कंहिं शादीअ ते कोई दावत ॾे तव्हां पोइ अकेला वञो या तव्हां पंज ई छह ई ही सभु हूंदा आहिनि सॼो सॼो पोइ अॻिलो त माना नुक़सान में हूंदो न? न साईं नुक़सान में छो हूंदो? साईं माना तव्हां हिकिड़े जा त माना पैसा न हूंदा न, पंजनि या छहनि जा हूंदा। साईं पोइ अकेलो बि तबाह कंदा हूंदा हुते। न असल में इहो आहे न, जेकॾहिं हाणे अकेलो कंहिंखे घुराईंदो पोइ मौलाना असद लाइ वञी सघे थो, अकेलो असां न वञी सघंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं गामू साहिबु त जेको ही सुंग आहे इहो असांजो बेसिकली सिंध मां ई शुरूआति थी आहे हिन जी। जेको अॼुकल्ह तव्हां ॾिसंदा आहियो न मुख़्तलिफ़ बैंड जेके हूंदा आहिनि, 5-6 ॼणा छोकिरा मिली करे जेको ॻाइनि था, त इहो इतां ई वरितो वियो आहे, सॼो इंस्पायर थियल आहे। अच्छा सुंग छा आहे? सुंग आहे छा? सुंग माना जेको 5-6 ॼणा मिली करे गॾु ॻाईंदा आहिनि। अच्छा पोइ तूं मूंखे छो वागुंरु चई ॿुधाए मुंहिंजो जोराबो सुंग? उहो सिंग पियो चवां। अच्छा हा तोखे बेहोश करिणो हो असल में। छा थियो? हेड़ा छोकिरो गुम थी वियो आहे गामूअ जो। हा मूं वटि आयो आहे दुकान ते, लधो अथमांसि। अच्छा ऐलान कराए छॾ पुट खे वठी वञ। हिन मुआंडा त नथा मिलनि हिन सां? हुनजो पुटु अथई। न बाबा। हा चए थो गामूअ जो पुटु आहे। अच्छा हा पुटु गामूअ जो आहे, हंज वरी तो वरितो अथसि, लधो आहे मूं। लधो अथई। हा। चङो विहारे छॾे पोइ वठी वेंदई तोखां। इहो छा माना खिलाए हाणे? हा कोशिशि कई न लॻसि। सही आहे सही, अला मालिक आहे, 2 कलाक आहे। अच्छा साईं माशाल्लाह जी चवंदा आहिनि त सूफ़ी जेको राग आहे या सूफ़ी सिंगर आहिनि असांजा, असांजी सिंधी सकाफ़त जो हिसो आहिनि, इहे असांजी सिंधी सकाफ़त में शामिल आहिनि। त सकाफ़त खाते जी तरफ़ां सहायता थींदी आहे का तव्हांजी सूफ़ी फनकारनि? असल में हर ॻाल्हि जो ज़िम्मेवार असां सकाफ़त खाते खे बि नथा करे सघूं। वाह उनजी वजहूं कुझु इहे आहिनि त हिकिड़ो जेको आर्टिस्ट आहे, जेको ॻाइण वारो आहे, उनखे जेकॾहिं सकाफ़त खातो घुराए थो त उनखे पंहिंजी पेमेंट थो करे। पोइ हू जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे लाइ कुझु नथो ठाहे ऐं पंहिंजो पाण खे विञाए थो ऐं ज़िंदगी जे आख़िरी हिसे में जेॾी महिल हू पुॼे थो त पोइ हू सकाफ़त खाते जो मोहताज थिए थो, त इन में सकाफ़त खाते जो ॾोह कोन्हे। इहो मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे हिकिड़ो। छो जो असां इहो था सम्झूं त सकाफ़त खातो पंहिंजे वसार तमामु बहितर कमु करे पियो, उनखे अञा वधीक ज़रूरत आहे त इन में कुझु बहितरियूं आणे, पर इहो फनकारनि ते बि आयत थो थिए त हू बि पंहिंजो पाण खे कुझु रस्ते ते वठी अचनि ऐं पंहिंजो पाण खे कुझु ठाहिनि। पर असांजी जेका करोड़े रुपया बजट अचे थी फनकारनि जे लाइ, उनजी सहायता जे लाइ, उहा त उन्हनि ते ख़र्च करणु खपे। बिल्कुलु उहा त इन ई ॻाल्हि जी मां बि तव्हांखे पहिरियों इहो चयो त सकाफ़त खाते घुरायो वेंदो आहे सकाफ़त खाते जे प्रोग्राम में? जी अल्हम्दुलिल्लाह असांखे तक़रीबन सकाफ़त खाते जे हर प्रोग्राम में बाबा साईं जी उन निस्बत सां हर फंक्शन में यादि कयो वेंदो आहे, घुराईंदा आहिनि। माशा बाबा साईं भला कहिड़ी वसियत करे वियो तव्हांखे? तव्हांखे त यादि हूंदो अथई, छा चई वियो तव्हांखे? का नसीहत करे वियो हूंदो त कीअं हलो दुनिया में? असांखे बचपन खां ई इहो त दर्स मिलियो सूफ़ीज़म सां ऐं अल्हम्दुलिल्लाह ख़ुशनसीबी आहे हिकिड़े फ़क़ीर जे घर में अखि पटीसे ऐं तामीज़ फज़ीलत उते ई मिली। बाबा साईं चवंदा त बाबा कंहिंजी बि दिलि आज़ारी करे न कजो। वाह रोज़ो नमाज़ कंहिंजी ख़िदमत हा सुठी ॻाल्हि आहे ऐं कजो, पर कंहिंजी दिलि सां कॾहिं खेॾिजो न। वाह
कंहिंजी दिलि आज़ारी न कजो ऐं इंसानियत जो दर्स आहे ई इहो। बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह उहो अपनायूं पिया। नंढे लाइ नंढो हूंदो जी जी ऐं असीं 5 भाइर आहियूं। माशाल्लाह, वॾा वॾा तव्हां आहियो? जी साईं। अच्छा, अल्हम्दुलिल्लाह जीअं चवंदा आहिनि माउ ॼणींदी पुटु वंड न ॾींदी भाग, हा ही त अल्लाह पाक जंहिंखे नवाज़े। दात आहे कुदरती। असीं बि गॾु रहियासीं बाबा साईं खां साथ में। अल्हम्दुलिल्लाह जेॾी महिल नंढा हूंदा गुनगुनाईंदा त बाबा मूंखे चवंदो यार हिन जो ख़्यालु कजांइ, इनशाला ही पढ़ंदो बि सही ऐं ही ॻाईंदो। वाह, ॾाढो सुठो ॻाए बि थो। पर नवां के कलाम तव्हां ठाहिया? बिल्कुलु सही, नवां कलामनि ते बि कोशिशि कंदा आहियूं। माना कंपोज़िशन नई करे वेंदा आहियो तव्हां? हा बिल्कुलु, अञा शुरूआति आहे असांजो, ऐं त अञा सिख्या वारे इन सिलसिले में हलां पियो। कंपोज़िशन जे मरहले ते अञा न पहुता आहियां। बहरहाल जेके धुनियूं ॻायल आहिनि पुराणियूं, उन्हनि उहे साॻियूं धुनूं जो गासो नवनि कलामनि में। कहिड़े सूफ़ी फ़क़ीर जा कलाम तव्हां वधीक ॻाईंदा आहियो? असां हक़ीक़त में बाबा साईं पाण तालुब हुया दरगाह ख़ुश ख़ैरमंद फ़क़ीर इस्बाणी जा, त घणो असांजो लाड़ो हुन दरगाह सां आहे। पर बाबा साईं जी जेका पज़ीराई थी ॿाहिरीं दुनिया में, उहा थी दरगाह हज़रत सचल सरमस्त खां। सचल साईं जा कलाम, सचल साईं जे कलाम जे करे त मुंहिंजो पंहिंजो फोकस बि घणो हज़रत सचल सरमस्त ऐं हज़रत ख़ुश ख़ैरमंद गलियां प्रेम नगर दियां, गमदिल साईं जो कलाम आहे, गलियां प्रेम नगर दीदार वेखाओ, इहे त सुपर डुपर हिट आहिनि। पर असां तव्हां खां सचल साईं जो कलाम ॿुधंदासीं, पर थोरो ब्रेक खां पोइ तव्हां चांहि बि पी वठो जेसीं ताईं। त असां हाणे थोरो ब्रेक वठंदासीं। मौजूद हाज़रीन नाज़रीन केॾांहुं बि न वञिजो, असां वटि सोराब फ़क़ीर जो सुंग पूरो मौजूदु आहे हिते। तमामु ज़बरदस्त सूफ़ियाना कलाम हिननि खां ॿुधंदासीं। हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, वाइटल चांहि ठाहिण वारनि जंहिंजो चवणु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो, 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। अॼु माशाल्लाह असां वटि सोराब फ़क़ीर सुंग पूरो मौजूदु आहे, उन्हनि जा फर्ज़ंद मौजूदु आहिनि। त साईं असां चाहींदासीं त लाफ्टर हाउस शो में हिन में असां धरती टीवी जी स्क्रीन ते पूरी दुनिया खे इहो ॿुधायूं त जेको कलाम सोराब फ़क़ीर जो हिकिड़ो कलाम हुयो पूरी दुनिया में मशहूरु थियो ऐं सुञाणप बणियो, असां चाहींदासीं असांजे शो में उहो तव्हां कलाम ॿुधायो सचल सरमस्त साहिब जो। वाह वाह, इश्क दी पार सामे दिल दी तख्ती उते चाह कनू लिख चाड़ी सामे दिल दी तख्ती उते चाह कनू लिख चाड़ी सचल इश्क बुढ़ा न थी वे तोड़े चिटड़ी हो वसदानी लाला पंजतन पाके मायत मेरी वो पंजतन पाके मायत मेरी पंजतन पाके मायत मेरी वो पंजतन पाके हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम हसन हुसैन इमाम मौला हसन हुसैन इमाम
तरसाया दे समय सिपाही दर मुर्शिद दे समय सिपाही तरसाया दे समय सिपाही दर मुर्शिद दे ओ सचल दास गुलाम मौला सचल दास गुलाम सचल दास गुलाम मौला सचल दास इश्क जाना सादिल मज़लूम है अल्लाह के मौजूद सलाम मौला के मौजूद सलाम ओ अल्लाह के मौजूद सलाम है मौला के मौजूद सलाम ओ अल्लाह के मौजूद वाह सही वाह वाह बिल्कुलु सही सही ज़बरदस्त तमामु हक़ मौजूद सदा मौजूद जंहिं दिलि पीता इश्क दा जाम ऐं वाक़ई में इहो जेका सुञाणप इहा बणी सोराब फ़कीर साहिब कलाम जेको पूरी दुनिया में अॼु गूंजे थो बाबा साईं जो ॿाहिरि वञणु थियो जी। फॉरेन कंट्रीज़ में त उते ई सुञाणप सोरा फ़कीर जो कलाम पढ़ी माशाल्लाह ऐं तव्हां बि माशाल्लाह ॾाढो सुठो बीहारियो उन ई अंदाज़ में बसि। असांखे लॻे पियो थोरी देरि लाइ बिल्कुलु त ॼण असां उन माज़ी में हलिया विया आहियूं जंहिंमें सोराब फ़कीर जॾहिं इहो कलाम ॿुधाईंदो हुयो बिल्कुलु। त यानी उहा ख़ुशबू अचे थी ज़बरदस्त Action! अरे छा थियो Action! Very good. Slow motion, slow motion, slow motion. Action! यार हे असांजे पाड़े जा OTS, OTS. Slow motion. पाड़े जा डायरेक्टर आहिनि साईं असांजे पाड़े में रहंदा आहिनि Fast, 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 fast running. तेरी ने भागा. चलो. Action! साईं कट कर थकजी पियो आहे हे पब्लिक. ये करो, माफ करो. ये करो. छा था कयो साईं हाँ? छा था कयो फिल्म ठाहिया थो मां. फिल्म ईअं ठहंदी आहे जी. असल में ही निभागो जो एक्टर आहे. अच्छा हिनखे मां कॉल कंदो आहे 10 बजे उथंदो 2 बजे आहे. अच्छा इन लाइ अॼु ताईं नाकाम आई. पोइ अहिड़ा माण्हू खण न ख़ूबसूरत चेहरा 24 कलाक जाॻंदा आहिनि वाह. इहे जेकर हिनखे लेडीज़ जो किरदारु ॾिजे ताहिर वाह भाई. वाह से वाह ॿियो हिते हीरो बि आहे हिनखे हीरोइन ठाहे छॾियो पहिरीं लेडीज़ हूंदी जेके बग़ैर वारनि जी हूंदी. गंजी हीरो. इनखे खणी फिल्म जो नालो रखजांइ छिलियल नारियल छिलियल नारे वेरी गुड. परे थी तूं भले मां कहिड़ो कास्ट थियल आहियां, कादर न खाई। डायरेक्टर साहब तव्हां हिनखे न खणो मूंखे फर्ज़ कयो तव्हां छोकिरी आहियो. हा. हीरो न आहे. हा ऐं हे हीरो आहे. हा हिते मां ॿियो- त हीरो आहियां हे हीरो आहे. अलाए शुक्र आहियां हर हर छो थो चईं प्यार जो ज़ाहिर कर हिन सां. हिन सां हा भरिजी अच. भरिजी अचे भरिजी अचे मां हवा हिन में हवा भरे वठे थोरी भरिजी अचे बाबा मतिलबु एक्टिंग में भरिजी अच. एक्टिंग में. अच्छा एक्टिंग में भरिजी हा हे भरिजी अच. ही साम्हूं पहिरियों तुंहिंजो गाबो तू छोकिरी आहे हा ही तुंहिंजो मां पहिरियों सोलो थो वठां. अच्छा सोलो को साईं पार. छोकिरीअ खे हेॾे वेझो कयो न न हिकिड़ो मिंट हिनखे रहो ॾियो को वाह. रहो हूंदो पोइ रहो. तो वटि हुजे पोती सदाईं कोन्हे. ओ ठीकु आहे. हल बस इहे क्या ठीकु आहे. हल हाँ ये रही इधर हा वाह. हा प्राप्स त पंहिंजा खणी ईंदा क्यों कोई असां हे ॾियूं ओचिते डायरेक्टर साहब हिकिड़ो असां scene ओचिते एंट्री कई आहे बाबा. हे ॾिसो. इहो छा था पारायो इन खां पोइ पाइण खां पोइ वरी विंझ जा वञी करे हे एक्शन. पहिरियों मिड शॉट आहे. सोलो मिड शॉट. हाणे चुप हे ओटीएस. वाह. शर्माण जी त ॾाढी किनी आहे. हा. प्यार जो साहब गंजिया तूं जो छा वञे गंजिया. गंजी इहा बेइज्जती न कर न गंजिया त पोइ जा वार ईंदा हिनखे चऊं या शायदि विक इहो पाईंदा त ॿुधायो न डायलॉग त बाबा असली हीरोइन पोइ ईंदी. डायलॉग त ॿुधायो न तोखे छा अची चवणो चवणो आहे आहे. हिनखे तूं मूंखे प्यार जो इज़हार कर न कॾहिं छोरी न फसाई थी आहे इहे छा था ॻाल्हायो साईं ड्रामनि में ईअं ॻाल्हाइबो साईं सोप सीरियल में जीअं ॻाल्हाईंदा आहिनि न अदाकार उहा एक्टिंग खपे अच्छा हाणे खूब तूं मूंखे सीरियल व्हाट्सएप अदाकार नंबर जो। घुर ठीकु अच्छा प्यार जो इज़हार कर. मां तोसां प्यार कंदो आहियां जानू. हा
मुंहिंजो पीउ मरी वियो आहे, सॼी दौलत मुंहिंजे हथ में आहे, हा। मां तोखे ॾींदुसि, भरिजी अचु। अच्छा भरजी जरा ईअं न चओ इहा भरजी कहिड़ी डायरेक्शन आहे भरिजी अच भरिजी अच छा एक्टिंग में भरिजी आहे। हुनखे ॾेखारियो तव्हां करे ॾेखारियो असल में जन डायरेक्टरनि खे अदाकारी ॿुधाइण में न ईंदे, उहे ईअं चवंदा आहिनि, भरिजी अचो, भरजी हलो भरिजी अचो। वाह अर्तुगुल जी बेवा, एक्सक्यूज मी डार्लिंग डार्लिंग न चओ Darling, प्लीज अंग्रेज़नि जो ड्रामो आहे। हा डार्लिंग यकदमि सिंधी में डार्लिंग चवणो आहे न, सोणी। डार्लिंग यकदमि में न चओ न, सेट कर मूंखे, मां थियां त ठीकु आहे, सीट त कर न, सेट करणु नथी अचे। हेड़ी भला कॾहिं सेट कई कान्हे। एक्शन। अरे तू परते हट, फ्रेम तारे में में तो अचे पियो, फ्रेम में थो अचे फ्रेम में तो अचे। फिर में तो अरे परे थी लूसी, अॻु में असांखे वॾो टाइम लॻो हल। लाइन। एक्शन। वॾो साईं कुतो डायरेक्टर आहे बाक़ी हाँ वाकई से यकीन क्यों, एक्टर भी तो कुत्ता खाया ना जी। अजय साईं वरी ट्रेक कयो, खिल अची वई आहे हिन में। अच्छा रीटेक रीटेक इहो डायरेक्ट ॿुधायो एक्शन त चओ न एक्शन। सोणी चाय चंद्रा तुझी चाचे दी है छा? सुणी बाबा नहीं है, नहीं आहे न नहीं छोकरी है। साईं मां डार्लिंग चयोमांसि कावड़जे थो, सुणी चयोमांसि भाई छा चवांसि, नालो खणांसि। बस ईअं चए हलो वांदा आहो, मां चयोमांसि हा पोइ मूंखां नंबर वठिजांइ मां हाँ अच्छा हल स्क्रिप्ट में जेकी शइ उहा सुन साईं डायरेक्टर साहब जी। उहा ई विग आहे न उहा ई हाँ वही। तोखे यादि आहे न? उहा ई आहे इहा विग अक्सर माण्हुनि खे ज़लील कराईंदी आहे साईं तव्हां बि चयो एक्शन। चलो भरजी नफ़ासत हुजे थोड़ी साईं ना। हिन में बि त हुजे, मां केतिरी मां ॼाणियां। पुठी ॾेई बीठी आनी, तूं मूंखे सेट करनी नफ़ासत हुजे थोड़ी, नफ़ासत? थोड़ी नफ़ासत हुजे इहा साईं छा हूंदी आहे? नाज़ुक बे यार हिन खे कहिड़ो अवाम में ॿुधाए छा हूंदो? नफ़ीस थी अच नफ़ीस थी अचे। अच छोकिरी फासंदी कीअं? जीअं माण्हू खैरात वठंदो आहे, साईं ख़ुदा महिरबानी ईअं न, प्यार सां इहो वरी फ़क़ीर थी वेंदो माण्हू। प्यार सां एक्शन एक्शन। नफ़ीस थी अच। इहे छा आहे? पीउ खां ख़र्ची घुण थो अचे छा? हल साईं थोरो करे ॾेखारियो न भला जे करे तव्हां नफ़ीस। कयो। नफ़ी फर्स्ट भरजी मां डायरेक्ट पियो थो साईं तव्हां करे अचो। हाँ नफ़ीस थी करे अचे। ॾेखार ॾिस। थी अचे। एक्शन। हा एक्सक्यूज़ मी। जी हे त ॿई हिकु जहिड़ा था लॻो था नफ़ासत। हे ख़बर नथी पई हीरो केरु आहे हीरोइन केरु आहे ईअं मां त आहियां पोइ न, माई मां आहियां। एक्शन। वॾी किनी माई आहे क्यों हथ ते चो खदड़ो आ छा? पंहिंजो टेक ॾिठो अथव, तव्हांजो भिते हुयो। मुंहिंजी आदत आहे न यार, तूं त ईअं न कर। एक्शन। जानू छॾे तूं छोकिरी ने तूं पीउ जो किरदारु करे मां पी जो कयां हा तूं हल हल तो वॾे वञी तूं पुट मां पुट हा हे पीउ आहे अहिड़ो किनू हा अहिड़ा ई हूंदा तूं आहिनि पसंदि जी शादी करण थो चाहे पीउ हुन में राज़ी न आहे पीउ राज़ी न इहा सिचुएशन आहे एक्शन क्यों पुटे मां मां कंदमि आहे शादी छा पुट वादड़ खाई एॾो पी सां तेज न ॻाल्हाईंदो कर एॾो पी सां तेज थो ॻाल्हाईं ज़बान दराज़ किना बाबा बाबा मां तुंहिंजी हुन में ख़ुशि न आहियां सॼो ॾींहुं तूं ॿाहिरि रुलंदो थो अचे बाबा। राति जो देरि सां हा ॻाल्हाइण दे राति जो देरि सां थो अचे बाबा हा हा ॻाल्हायां तूं वरी ट्रेक कयो इहो हा हुनखे चयो डायरेक्टर खे वरी ट्रेक कर ॾिसो था जज़्बाती घणा जज़्बाती घणा थी विया था। पीउ आहे पीउ जे साम्हूं चवेसि नॉर्मल अच्छा पीउ भली मोचणो हाणे तोखे ॿुधाए थो छॾां तुंहिंजी शादी उते थींदी जिते मां चाहींदुसि हा पीउ भली जा मोचणो हाणे पीउ जे साम्हूं नॉर्मल हुजे ठीकु आहे हितो हितो हली वञणो हुते हा क्यों जिथे मां चवंदुमि उते तुंहिंजी शादी कटंदासीं राति घरों तोखे तूं चवंदे तूं छा बसि ॼणे पोइ गिच में तो पइजी वञी पी सां ईअं थो पीउ ॻाल्हाए साईं ॻाल्हाइबो ईअं आहे ॻाल्हाइबो आहे ड्रामे जो मैसेज ॾियणो आहे सुठो सुठो ॼणो आहे न अवेयरनेस ॾियणी आहे न लानत छा ॾियणी आहे? अवेयरनेस चइबो आहे न अंग्रेजी न ॻाल्हाए तुंहिंजे मुंहं ते ठहे नथी सही आहे जिते Action. मां चाहींदुसि तुंहिंजी शादी उते थींदी तूं मुंहिंजो पुटु आहे हा एक्शन क्यों डायरेक्ट जज़्बो आहे ज़रूरु हुन खां डायलॉग विसरी था वञनि डायलॉग विसरी
तो रे दादा ना हा हिकिड़ो मिनट लाइट एक्शन खां पोइ ईंदो लाइट कैमरा एक्शन जिते मां चवंदुमि उते तुंहिंजी शादी थींदी तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी मुंहिंजी हलंदी बेस्ता न बेस्तो न चवां ग़लति लफ़्ज़ बेस्तो न चवां डोंकी चवांसि हा बट ॿियो जहिड़ो बि लफ़्ज़ चओ बेस्तो न चवां डोंकी न चयो गॾ जा हीरो पुट चओ हीरो आहे हीरो आहे ॾिसो हीरो आहे अचो गॾ जा पुट ईअं चओ हा लाइट एक्शन हिकिड़ो मिनट लाइट असल में घणी थी तो मथे तां चमके थी हा लाइट घटि कयो लाइट एक्शन बि हिकिड़ो शिरा साहब तव्हां जिता चक्कर हणी तो असां ड्रामो करे वठूं कैमरा लाइट एक्शन जिते मुंहिंजी दिलि चवंदी मां उते हुन सां छाती कंदुमि मुझे नहीं टक्को मुझे छो तो तक जिते मां चाहींदुसि तुंहिंजी शादी उते थींदी तुंहिंजी पसंदि न हलंदी के वरी पंहिंजी शादी मां एॾो जे जिते मुंहिंजी दिलि चवंदो उते शादी कंदो आखिरी टेक आहे लाइट कैमरा एक्शन जिते मुंहिंजी दिलि चवंदी उते तुंहिंजी शादी कराईंदुमि तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी कुते जा सन किथे वाह वाह मां तुंहिंजो पुटु आहियां तुंहिंजे पीउ जो नौकर न आहियां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधां पुटु हूंदो आहे पीउ हूंदो आहे पीउ जो चवण वटि न त कढी छॾंदोमांइ हुन मां छा मां जो जाइदाद मां कीअं कढंदे न जायदाद कोन्हे तव्हां सुञाओ सही ॻाल्हि त ॿुधो मिल्कियत कोन्हे। सच में बि सुञा किरदार में बि सुञा न तव्हां मामन वटि रहो था तव्हां वटि पंहिंजी जायदाद कोन्हे यार ॻाल्हि ॿुधो मूंखे अंग्रेज़ी फिल्म में खण हा यार अंग्रेज़ी फिल्म हा हिनखे अंग्रेज़ी में कर तव्हां सां पोइ मां अचो फोटो कढाए अचांसि वरी हिकु नई ॻाल्हि आख़िर में ॿुधाईंदो थो वञाव शीरा छा चयो हेठे चप में ऐं मथे चप में कहिड़ो फ़र्क़ु आहे हा मां चवां जॾहिं ॿई पाण में मिली वञनि त बकवास बंदि थी वेंदी कहिड़ा कहिड़ा डायरेक्टर अची विया आहिनि ऐं माशाल्लाह वरी मूंखे डायरेक्टर चई रहियो आहे पंहिंजो हाणे ब्रेक वठो ज़रा घणो गंद करे विया आहे त मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो स्टे विद अस प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि वाइटल चांहि ठाहिण वारनि जंहिंजो चवणु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स अॼु असां वटि माशाल्लाह सोरा फ़क़ीर जो पूरो सुंग मौजूदु आहे त साईं सूफ़ी फ़क़ीरनि खे अक्सर ॾिठो आहे त गेड़ू कपिड़ा उन्हनि खे पातल हूंदा आहिनि गेड़ू कपिड़ा ज़रूरी हूंदा आहिनि पाइण असल में ही रंग या नसुल ज़ात पात फ़क़ीरनि जो सूफ़ियुनि जो त इहो फ़लसफ़ो रहियो आहे त हू इन्हनि शयुनि ते यकीन न रखंदा आहिनि पर जेको दरगाहुनि जो जेको सिलसिलो आहे जीअं असां पंजाब में वेंदासीं बाबा बुला शाह ते या ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद साईं ते त उतां जो जेको हिकिड़ो सिलसिलो आहे कवाली जो या उतां जो जेको गेटअप आहे उतां जे फ़ुक़रा फ़क़ीरनि जो उहा तुंहिंजी सुञाणप थी रहे उन दरगाह जी असां वटि सिंध में जेको हीउ गेड़ू लिबास आहे सूफ़ियुनि जो इहो बि ईअं सम्झो हिकिड़ी सुञाणप तौरु पातो थो वञे त हीअ दरगाहुनि जा फ़क़ीर आहिनि या हीअ कहिड़ी दरगाह सां वाबस्ता आहिनि त हीअ आहे हिकिड़ी सुञाणप तौरु बाक़ी त रंग नसुल ज़ात पात इहो त असांजो नबी करीम बि इन शइ खां असांखे झले विया हुआ त इन्हनि शयुनि ते माना असांखे यकीन न आहे रखिणो पर हिकिड़ी सुञाणप हिकिड़ी सुञाणप तौरु इहो पातो फनकार इहा सुञाणप अथनि मां जीअं सवेर आयुमि न मां वरी यकीन करे मां ईअं सम्झुमि संतुल ते ॿार वेठा आहिनि स्कूल जा इहो इहो तव्हां पुराणे दौर में हूंदो असांजे अच्छा साईं ॻाल्हि त ॿुधो जॾहिं मां वीडियो ठाहींदो आहियां सोराब सां त पोइ सोराब ॾे वेंदो आहियां पोइ सोराब चवंदो आहे यार मां सिखर आयो आहियां या शादीअ ते आयो आहियां मां अॼु न ठाहींदुमि फ़र्ज़ु कयो तव्हांजी हिन मां 5-6 ॼणा वेठा हिन मां तव्हां 3 ॼणा न हुजो त पोइ कीअं प्रोग्राम ते वञो साईं पोइ वरी जीअं तव्हां मिली था वञो कंहिंखे किराए ते असां बि किराए ते खणी वठंदासीं वाह हाणे पहिरियों दफ़ो ॿुधो आहे त साइकिल किराए ते मिलंदी आहे माण्हू बि किराए ते था मिलनि मूंखे बि हिते ख़बर पई त गामू खे बि असां किराए ते रखियो आहे किराए ते साईं तव्हां सवेर माशाल्लाह ॾाढो सुठो सराइकी कलाम ॿुधायो सचल सरमस हाणे असांखे को सिंधी कलाम जेकॾहिं ॿुधायो त वाह वाह थी वञे बिल्कुलु मां चाहियां थो त असां सूफ़ी जेको सूफ़ियुनि जो जेको पैगाम आहे
उहो आहे इंसानियत जो ऐं भाईचारे जो। ऐं कावड़ बि न कंदा आहियो, कावड़ बि न कंदा आहियूं, झेड़ो झगड़ो बि न हूंदो आहे, इहो त हूंदो ई न आहे असांजो। ऐं सभिनी सां प्यार कंदा आहियो, बिल्कुलु। मोहबत। मां चाहियां थो त हिन प्रोग्राम जे ज़रिए, हिन प्रोग्राम जे प्लेटफॉर्म जे ज़रिए जेको असां सूफ़ियुनि जो जेको फ़लसफ़ो आहे, जेको असांजो नज़रियो आहे ऐं जेको पैगाम आहे, उहो मां हिन प्लेटफॉर्म तां असांजी पूरी दुनिया में जेके ॾिसंदड़ आहिनि सभिनी खे ॾियणु चाहियां थो। छो जो मज़हब जेको आहे उहो बि हिकिड़े क़िस्म जो इहा ख़िदमत आहे। ख़िदमतूं थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं, त उन में जेको मज़हब वारो हिकिड़ो पार्ट आहे ज़िंदगी जो, इहो बि हिकिड़े क़िस्म जी ख़िदमत आहे। त मां इहो थो सम्झां जेको तव्हां कमु कयो था पिया, इहो बि ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो क्रेडिट आहे जेको तव्हां माण्हुनि खे खिलायो था अहिड़े घुटे मूसर जहिड़े माहौल में। मां चाहियां थो त असां फ़क़ीरनि जे तरफ़ां बि हिकिड़ो पैगाम आहे उहा जी नज़र कंदोसीं। हीअ तमामु ख़ूबसूरत ॿोल आहिनि। नवाब शाह जे भरिसां हिकिड़ो नओं सूफ़ी शाइर आहे GM फ़क़ीर ॾाहिरी, अच्छा, उन जा ख़ूबसूरत ॿोल लिखियल आहिनि जेके कंपोज़ बि मूं ई कया आहिनि ऐं उहो जे नमां नज़र भरपूर ताड़ियुनि में सोराब फ़क़ीर सिंह। असांजो आहे मज़हब खुदा गवाह, हो न की जंग झगड़ा, हो न की जंग झगड़ा न तकरार जानियो। गावण सही असी प्यार वारा फकत प्यार, असी प्यार वारा फकत प्यार नकी जंग झगड़ो, नकी जंग झगड़ो न तकरार जानियो। असी प्यार वारा फकत प्यार जानियो, असी प्यार वारा फकत प्यार जानियो। अज़ल खां रही इश्क जी रमज़या के, अज़ल खां रही इश्क जी रमज़या के, अज़ल खां रही इश्क जी रमज़या के, अज़ल खां रही इश्क जी रमज़या के। असी आशिक़ीअ जो, असी आशिक़ीअ जो था संसार जानो। असी प्यार वारा फकत प्यार जानो, असी प्यार वारा फकत प्यार जानो। नकी जंग झगड़ो, नकी जंग झगड़ो न तकरार जानो। असी प्यार वारा फकत प्यार जानो, असी प्यार वारा फकत प्यार जानो। असां इश्क जा वर्क वारे ॾिठा आहिनि, असां इश्क जा वर्क वारे ॾिठा आहिनि, असां इश्क जा वर्क वारे ॾिठा आहिनि, असां इश्क जा वर्क वारे ॾिठा आहिनि। असीं सूंह तोड़े, हो असीं सूंह तोड़े सींगार जानो। असीं प्यार वारा फकत प्यार जानो, असीं प्यार वारा फकत प्यार जानो। नकी जंग झगड़ो, नकी जंग झगड़ो न तकरार जानो। असी प्यार वारा फकत प्यार जानो, असी प्यार वारा फकत प्यार जानो। असां मोहब्बतुनि तां छॾी
छड़ी जान घोरे असां मोहब्बतुनि सां छड़ी जान घोरे असां मोहब्बतुनि सां छड़ी जान घोरे असां मोहब्बतुनि सां छड़ी जान घोरे असीं दी ॼाणियूं होय असीं दी ॼाणियूं दीदार ॼाणियूं असीं प्यार वारा फक़त प्यार ॼाणा प्यार वारा फक़त प्यार ॼाणा नकी जंग झगड़ो नकी जंग झगड़ो न तकरार ॼाणियूं असीं प्यार वारा फक़त प्यार ॼाणियूं असीं प्यार वारा फक़त प्यार ॼाणियूं तमामु ज़बरदस्त हिकिड़ो पैगाम बि हुयो वाह, असीं प्यार वारा करे प्यार ॼाणूं कहिड़ी अदाकार तव्हांखे तंग कयो वधीक उहो त अदाकारनि खां पुछा कर न हिते कहिड़ो अदाकार वेठो आहे न अदाकार जी तंग कंदा आहिनि न को टाइम ते न पहुचंदो आहे या रीटेक ॾींदो आहे घणा पोइ जॾहिं वरी पूरी कास्ट ईंदी त उन्हनि खां पुछंदासीं त शिराज जिलानी केतिरो तंग कयो तव्हां हा इहा कोई अदाकार हूंदो अहिड़ो अदाकार आहे पंहिंजो एक्टरनि जी टाइमिंग जो मसइलो थींदो आहे को किथे मसरूफ़ हूंदो आहे को किथे Dates मसरूफ़ जो हूंदो आहे issue डेट्स थींदो जो आहे इशू हूंदो आहे फ़िलहालु अञा कंहिं तंग न कयो आहे न बाक़ी यार मीर सोबदार जी ॻाल्हि कई त इहो पंहिंजो रिटेकनि जो बादशाह आहे उहो त बेताज बादशाह हा आहे साईं को अहिड़ो को यादगार को वाक़ियो थियो हूंदो तव्हां सां शूटिंग जे दौरान शूटिंग जे दौरान त पंहिंजो जहिड़े जो हिकिड़ो सीन हुयो उहो रिकॉर्ड कयूं पिया ओह त हिकिड़ो जंप जो सीन हुयो बिलावल खोखर खां मां पंहिंजो सीन करायां पियो त हिकिड़ी वाई हुई मां चयो हिन खां जेकॾहिं जंप ॾेई वञे त हिकिड़ो प्रोमो जे लाइ मां हिकिड़ो शॉट वठां त उनखे उन चयो मां ॾेई वेंदुमि कोशिशि कयां पियो वाही इलाही वॾी हुई हुन जेको जंप ॾिनो त उन जंप में हुनजी जेका आहे पेर खे जेको आहे सो मोच अची वई ऐं 3-4 ॾींहं हिकिड़ो स्पेल माना 8-10 ॾींहं हुन रेस्ट कई हुई इहो हिकिड़ो असां सां वाक़ियो हिन सोप में थियो हुयो इहा ही वाक़िया थींदा रहंदा आहिनि हादसा बि थींदा रहंदा साईं बि हिकु दफ़ो पहिरियों दफ़ो माना पुलिस में न भर्ती थियो अच्छा जीअं जो पुलिस में भर्ती थियो उन ॾींहं ते धाड़ेल ऐं पुलिस जो मुक़ाबिलो थियो अच्छा पुलिस वारे साईं खे बंदूक ॾिनी चई आ भला धाड़ेलनि सां मुक़ाबिलो कर अच्छा हेॾां बि फायरिंग हेॾां बि फायरिंग साईं खे टोपलो पातलो धाड़ेलनि जी गोली अची टोपले में लॻसि साईं बंदूक खणी एसपी साहिब खे मोटाए ॾिनी चई छो चई न बसि सियाणनि जे लाइ इशारो ई काफ़ी आहे पखी कीअं वेठो आहे चादर साईं पखी यकीन करे ईअं वेठो आहे जीअं दरगाह ते न माण्हूअ जो कंहिंजो किरायो खुटी पवे ईअं वेठो आहे माण्हू वेठा हूंदा आहिनि अक्सर चवंदा आहिनि साईं किरायो खुटी पियो आहे ॾियो त ॿारनि सां गॾु आहियूं हा या बटू निकिरी वियो आहे या खीसो कटिजी वियो आहे ईअं वेठो आहे साईं तव्हां माशाल्लाह तव्हां बि फ़क़ीर हो साईं वारा तव्हां सां बि को अहिड़ो को वाक़ियो थियो को यादगार का अहिड़ी का ॻाल्हि स्टेज ते ड्यूरिंग द स्टेज ते। परफॉर्मेंस वाक़िया ज़िंदगी जो हिसो आहिनि मुख़्तलिफ़ वाक़िया थींदा रहिया आहिनि के मज़ाया वाक़िया बि थिया आहिनि के सीरियस वाक़िया बि थिया आहिनि मज़ाक़िया वाक़िया ॿुधायो कोई मज़ा या वाक़ियो मज़ाया वाक़ियो बि आहे इहो हिनखे सीरियस बि खणी चइजे त मां कंहिं प्रोग्राम में हुयुमि असांजे पासे ॾे ॿाराड़ी में कोई हिकिड़ो प्रोग्राम हुयो शादी जो प्रोग्राम हुयो हुते सो हुते ईअं जीअं गामण वेठो आहे साम्हूं ईअं हिकिड़ो दोस्त वेठो हो पर हर ईअं 5000 जो नोट ॾेखारे पियो पर ॾे न पियो वरी उथियो अचे हर अची फरमाइश बि करे वञे कलाम जी त असां बि इन लालच में मतां ॾे बि सही फरमाइशूं बि करे थो फरमाइशूं कयईं पछाड़ी इहो 5000 रुपया छोकिरे खां खुलिया वठी वियो ॾिनई रुपयो कोन वरी जेॾीमहिल मां वापसि उतां थियो आहियां प्रोग्राम करे उहे ई 5000 रुपया मां पेट्रोल ते जेॾीमहिल गाॾी में तेल पियो भरायां त उहे 5000 जाली निकिता ओहो इहो हक़ीक़त में सीरियस हक़ीक़ी वाक़िया अहिड़े क़िस्म जा माण्हू बि मिली माना हो आयो ई पंहिंजा नकली नोट हलाइण हुयो। नोट हलाइण आयो पर तव्हांखे माना इहो त इन करे हाणे असां पंहिंजी नोट चेकिंग वारी मशीन रखी छॾी आहे गॾु नोट चेक अच्छा वाक़ई वाक़ई सही था चओ मशीन अथव हा इहा मशीन इहा तो वटि आहे न न साईं हिन वटि पंहिंजी कुदरती मशीन आहे नोट मिलंदो त टिकण ते हणी ॾिसंदो आहे असली आहे। रंग लथो त जाली आहे साईं वाह, शिराज शाह नई जिलानी ॻाल्हि साहब वाक़ई ॿुधाई। तमामु सुठो डायरेक्टर बि आहे ऐं तव्हां वरी साफ़ ते तरफ़ कीअं अची वियो तव्हां रिपोर्टर बि थिया आहियो धरती न्यूज़ जा मूं असल में पंहिंजो ख़ैरपुर में जॾहिं हिते कराची में हुई रहाइश त पोइ ख़ैरपुर में शिफ्ट जीअं थियुमि सॼी फैमिली मां ख़ैरपुर में शिफ्ट कई त पंहिंजो कुझु अरसे जे लाइ मां हिन खे पंहिंजो सिंधी मीडिया खे ड्रामनि जे पासे खे अलविदा चयो 4-5 साल पोइ उते ख़ैरपुर आर्ट्स काउंसिल जो मां सदर हुयुमि मुसलसिल माना 4 सालनि खां उते हुयुमि त पोइ उते हिकिड़ी ज़रूरत पई हिकिड़ो शौक़ु आहे पंहिंजो बि जेको एक्टिंग वारो हुजे या डायरेक्शन वारो हुजे या पोइ कुझु न कुझु ईअं दिलि चवंदी आहे त कुझु न कुझु कजे
त स्टेज ते उते प्रोग्राम त पंहिंजो स्टेज ड्रामा जो सॼो सिलसिलो त हले पियो, पर पोइ ईअं ई सोचियोसीं त कुझु न कुझु हिते ख़ैरपुर में रहण जे लाइ कुझु न कुझु हुजे। पोइ सहाफ़त जो हिकिड़ो शौक़ु उते थियो, छो त उते जेके बि मुंहिंजा दोस्त वेझा दोस्त सभु आहिनि उहे सभु साफ़ी आहिनि। पंहिंजे प्रेस क्लब जो सदर आहे भाउ ख़ान मोहम्मद ख़ान, हिकिड़ो ॾाढो सुठो बहितरीनु इंसानु आहे, उन सां उते रहण ऐं उन जी सोबत में पोइ उनजे असर हेठि रहियो त तव्हांखे थोरो साफ़ जो शौक़ु। साईं ॻाल्हि ॿुधो, तव्हांजे कोल ऐं फेले में बि फ़र्क़ु आहे। राति जो हिकिड़ी ॻाल्हि आहे, सुबुह जो ॿी आहे, ईअं छो? इहो कीअं भला? इहो मां ॾिठो आहे, राति जो हिकिड़ी पोस्ट साईं रखंदो, सुबुह जो उहा डिलीट करे छॾींदो। साईं राति जो चार्ज थींदो आहे, सुबुह जो मसइलो थींदो आहे। इहा साईं मां ॾिठी आहे। डिलीट पोस्ट का बि न हूंदी आहे, पर अक्सर जेको मुंहिंजो मोबाइल आहे न, उहो जेको फॉरवर्ड आहे उहो तोॾे थियल आहे। पोस्ट तूं रखी छॾींदो दादू में आ जादू, दादू में यार मुझो, दादू में आ दिल काबू, दादू हलिया हलिया दादू हलिया हलिया दादू हलिया कोचिया थी आए दादू आए दादू, दादू में आ जादू, दादू में यार मुझो, दादू में आ दिल काबू, दादू आयो आ हलिया दादू आयो आ हलिया दादू में यार उस्ताद खान साहब जी सही साईं तव्हां चओ था हलिया हलिया, छा कमु अथव या? तव्हां चओ हलिया हलिया। तव्हांखे हा साईं तव्हांखे न आहे साईं, बोले नहीं अॼु अब तव्हां हिते छा भला कुओं घुरायो तो साईं इहो साईं शिराज शाह जिलानी डायरेक्टर न कयो शीला छाची वा पाण हा, हा। जिंद इहो तव्हां अॼु दादूअ जो कलाम पिया चओ। हा साईं अॼु त असां वटि पूरो खैरपुर जो हिकिड़ो सुंग बि आयल आहे, सोराब फ़कीर जा फर्ज़ंद आयल आहिनि। वाह वाह ऐं सुभान हेॾा अल्लाह। साईं शिराज शाह जिलानी आयो आहे। शीला छा साईं तव्हांखे त अॼु कलाम चवणु खपंदो, खैरपुर जे सोणे मूंखे मारे छॾियो। लाणकाने में बे कोई यार यार कयो हो सकर सकर में भी मुंह प्यार कयो हो, पर खैरपुर जे सोने के मारे चढ़ियो आ, ओ पर खैरपुर जे सोने के मारे चढ़ियो आ, सकर में भी प्यार कयो, लाड़काणे में भी प्यार कयो। साईं असांखे इहो एतिरो ई कलाम अचे पियो, अॻिते न ईंदो आहे? छो जो उन खां पोइ मरी वियासीं असां, जीअं छूणे मारे छॾियो। अच्छा हा कुटराई ॾाढो फोन करे घुराई, पोइ माण्हू हुन अॻु में ई वेठा। साईं ॾिसो न पहिरियों मां उस्ताद खे मोकिलियो, अंधो उन्हनि कयो। असल में ॾिसो त खैरपुर जा माण्हू सभई सुहिणा न, हा साईं सभई उतो जा प्यारा माण्हू, प्यारा प्यारा माण्हू। साईं काइम अली शाह, साईं काइम अली शाह ॾिसो साईं साईं बिल्कुलु। बिल्कुलु प्यारो सभई माण्हू उतो जा। साईं सोरा फ़कीर बि उन ज़िले जो, हा साईं ऐं उनजा फर्ज़ंद बि उतो जा। हा, साईं। शिराज शाह यकीन को शिराज शाह इहो न आहे, इहो शिराज आहे, इहो न, इहा कुल्फी आहे। अल्लाह हे मूंखे ईअं लॻे ॼण शिराज शाह जी जंग हुजे। साईं हाणे सेहतमंद थी वियो आहे घणो माशाल्लाह। साईं हेॾो वेठो आहे साईं शिराज हेॾो वेठो आहे साईं। हा हेॾो वेठो आहे, हथ लाइ ॾिसो कहिड़ा साईं ख़ुशि आहियो साईं? ख़ैर हेॾे न आहे साईं, तव्हां बि हिकु त नज़र पए नथी तव्हांजी। इहो आहे, इहो भले हथ अची वियो। ख़ुशि ख़ैर वारे ख़ैर तवे सही ख़ुशी जो आहे। माशाल्लाह ज़बरदस्त ड्रामा साईं, हा न हा दिलि सां ॾिठा दिलि सां। चश्मो त भलो पातो अथव। है दिलि सां साईं, वाकई हिन साईं दिलि सां ॾिठा, अखियूं उस्ताद खे न आहिनि। बिल्कुलु साईं सराब साईं फर्ज़ जेके आहिनि अल्लाह देनो ख़ुशि करे, वॾा प्यारा। साईं नाबिन साहब तव्हांखे ख़बर न आहे? नाबीनामा हा नाबिन त आयो न, उबतो पाजामो पाया आहियो मां। हा ॿियो बाक़ी धा ॾिसे नथो। असांखे कहिड़ी ख़बर जेकी शइ अची पाए ईंदा। इहो उस्ताद जो शौक़ु आहे, उबतो पाजामो पाइणो। साईं असल में ॻाल्हि इहा आहे, सुराब साहब जेको आयल आहे, साईं तव्हांखे सुराब साहब नथा चऊं, सुराब साहब जो जेको सुंग आयल आहे उहे आहिनि साईं रजिब सोराब फ़कीर ऐं सलामत सोराब। साईं तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं, असां जेको ॻाइणु शुरू कयो आहे वरी मजबूरीअ में शुरू कयो आहे। इन खां पहिरियों असां रोज़ीअ तलाश में असां जाली नोटनि जी असां हिकिड़ी मशीन वरिती हुई, पोइ उहा 2-3 साल रखी थी, आख़िर माना कंहिं चुगली करे पकड़ायो असांखे, उहा मशीन बि खणी विया 2-3 साल जेल बि काटी थी। असल में थियो जेको असां नोट 100 जा जेके हूंदा पुराणा, असांखे फ्रेम उहो मिली वियो। अच्छा 100 जा नोट नवां निकिता। अच्छा हाणे उस्ताद खान साहब तव्हां बि क्लासिकल सिंगर आहियो, असां वटि बि सूफ़ी सिंगर आयल आहिनि। सवेर हिननि कलाम ॿुधायो नाले रांझण ते लॻी आहे दिलियां, अगरि तव्हां ॻाईंदो त कीअं ॻाईंदो पंहिंजे स्टाइल में? सुभाणे असां बि कोशिशि कयूं था। हा साईं सूफ़ी कलामनि बरकत वारा। नाल रांझण तन लॻियां दिलियां, नाल ढोलण तन लॻियां दिलियां,
इश्क दा कलमा पर बेटे अपना तेरे दा सौदा कर बेटे असा इश्क दा करे नाल राजन अता यार उस्ताद खान साहब इहो ॻाइण जे दौरान तव्हां जेका छड़ी था फेरायो न जी। अखि कढंदव कॾहिं कंहिं असां महिमाननि जी न सही कंट्रोल आहे कंट्रोल आहे कहिड़ो फनकार कंट्रोल हे कंट्रोल हे लॻे ईअं थो जो ब्रूसली जो पुटु हुजे लाबी साहब हाणे तव्हां मूंखे उहो ॿुधायोसि न कहिड़ो सुर ॿुधाईंदो आहे इहो सुर ॾाढा छेड़ींदो आहे उस्ताद हाँ उस्ताद जी जी असावरी मां कुझु ॿुधायो असावरी या नई शइ खणी आयो अथई साईं सुर असावरी हा हा सुर असां बि असावरी असावरी सुर असावरी असां वारी सुर असावरी सुर असावरी सुर असां बि सुर असावरी सुर असावरी सुर असावरी सुर असावरी हा हा सुर असावरी असा उस्ताद खान साहब हाँ, धमाच मां कुझु ॿुधायो धमाच सुर धमाच 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 इहो धमाच धमाच। धमाच थी वियो आओ हाणे सुर खमाच मां कुझु ॿुधायो खमाच ये केड़ा सुरपणे वाला ठाई सुर खमाच उस्ताद ॻाल्हि ये जिंदगी में सब ॿुधाई ना खमाच खमाच सुर पहाड़ी हुंदो आ भला ॻाल्हि अथव सुर हां हे गुलीअ जे दॿे में किरी पई आहे तो हे सफ़ा हेठो पीलो थी वियो आहे खबर ना है अले अले ज़ैफन वारो पाए खबर ही हेठो हेठो ऐं पीलो साॻी ॻाल्हि आहे आओ हा उहो ब्लू कलर आहे नीरो उहो सम्झी न सघियो न मां तॾहिं त ॻाल्हायो हा हाणे ॿियो तव्हांखे चांहि बाबा बांहि बड़ा बड़ा फनकार आया कलाकार बल्कि अच्छा, सूफी सूफी कलाकार सही हा साईं बड़ा प्यारा हा साईं तव्हांजा कलाम ॿुधाए मां छा वॾो बोर कयो तव्हां बड़ी मेहरबानी हाणे असां थोरो असा कमी हुआ तव्हांजो कमु इहो बोर करणु माण्हू कमी हुआ पब्लिक भजाणी है असा की अच्छा हा जी तूं हिकु ॻाल्हि सही चवंदी कहिड़ी इहो पेट थी इहो पेट ते छा छा नथो कराए यो पेट आहे है इहो पेट पतो लॻे न लॻे तब हणे थो इन करे थो चए हुनखे पेट आहे कोन वीचारे तो मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि वाइटल चांहि ठाहिण वारनि 7 हिल्स अपार्टमेंट्स वारनि ऐं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स माशाल्लाह सां ॾाढा ज़बरदस्त असां वटि सोराब फ़कीर जो सुंग आयल आहे हिते ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत सुंग माशाल्लाह कलाम बि ॾाढा ज़बरदस्त तव्हां ॿुधायो पिया साईं वधीक कहिड़े सूफ़ी कलाम जी महफ़िल में तव्हां खां फरमाइश थींदी आहे त हीअ ज़रूरु ॿुधाइजो हर महफ़िल जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी नोयत हूंदी आहे त उहा महफ़िल में ॿुधण वारो छा थो ॿुधणु पसंदि करे पर मां ॾिठो आहे त असां वटि हाणे सिंध में हिकु त ख़ासि करे असांजो अॼु जो नौजवान जेको तबिको आहे उनजो घणो लाड़ो थी वियो आहे तसौफ़ वारे पासे ॾे सूफ़ीज़म खे तमामु घणो पसंदि था कनि बिल्कुलु इहा हिकिड़ी सुठी हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे त उन्हनि जो लाड़ो इन पासे ॾे वधियो आहे ऐं ॿियो असां ॿाहिराड़ियुनि में वञूं था या शहरनि में किथे किथे प्रोग्राम कयूं था त तक़रीबन असां खां जेके प्योर सूफ़ी कलाम आहिनि जिन में इंसानियत जो या आम भाईचारे जो या माण्हुनि जी भलाई वारो जंहिंमें कलाम में दर्स आहे त तक़रीबन फरमाइश उन जी थींदी आहे मां सम्झां थो त मौसीक़ी में असां वटि सिंध में बिगाड़ अची वियो आहे घणे भाङे तमामु घणो बिगाड़ अची वियो आहे पर उन जी बनस्बत जेके नौजवान पढ़िया लिखिया आहिनि उन्हनि खे मां सलाम थो पेश कयां त उहे तसौफ़ सां बि उन्हनि लाड़ो रखियो आहे ऐं सुठी मौसीक़ी ॿुधणु पसंदि कंदा कॾहिं ईअं के माण्हू फरमाइश कई त साईं गुलाम हुसैन उमराणी जो कलाम साईं बिल्कुलु थियूं आहिनि अहिड़ी फरमाइशूं अहिड़ा माण्हू खोड़ मथे में लॻंदा आहिनि असांखे फरमाइश पूरी कंदा उन्हनि छा कयूं असांजो कमु इहो आहे त माण्हुनि जूं दिलियूं राज़ी करणु मजबूरन ॻाइणो मजबूरन ॻाइणो पवंदो आहे मूंखे ईअं हिकिड़ो वाक़ियो यादि आयो कंहिं दोस्त मूंखे ॿुधायो त असांजे हैदराबाद जो ई कोई हिकिड़ो सीनियर ॻाइण वारो हुयो पोइ उहो हिन खानवाण वारे पासे ॾे कोई ॾे बि उहा हिकिड़ी बाक़ाइदे ख़तरनाक क़ौम हुई उते हुनखे दावत हुई सो उनजे कंहिं दोस्त हुनखे चयो त मां हिकिड़ो अहिड़ो रागी तव्हां वटि वठी थो अचां जेको 1 लख रुपया पेमेंट थो वठे वाह वाह
हुनजी शादीअ जो प्रोग्राम जंहिं महिल पहुतो हुते त हुननि पंहिंजा साज़ बाज़ खोले ऐं शुरू में ठुमरी गज़ल ऐं इहो ख़्यालु हुननि पेश कयो। हू बरोच माण्हू हुननि खे ॻाल्हि सम्झ में अचे ई न। उथी अची हुननि चयो त बाबा असांखे ॿुधाए हाणे आशिक़ मजबूर आहे। वाह वाह। हुन चयो यार असां त ॻाईंदा ई कोन आहियूं इहो त। हुन चयो तुंहिंजो पीउ बि ॻाईंदो तो ₹1,00,000 वरितो आहे। अहिड़े क़िस्म जा मां सम्झां थो त माना हुननि चयो असां पैसा भरिया आहिनि, असांजी फरमाइश तूं त ॿुधाईंदे इहो कलाम। हा सो इहो बि हिकिड़ो हक़ीक़ी वाक़ियो आहे कि दोस्त मूंसां इहो शेयर कयो। गुलाम हुसैन उमराणी हुजे या जलाल चांडियो, इहे बि असांजा फोक सिंगर आहिनि। अवामी रागी चपड़ी अख़्तार ते ॻाईंदा अवामी रागी आहिनि ऐं इहे बि सदाबहार रागी रहिया। उहो बि सूफ़ी कलाम बि ॻाईंदो आहे। गुलाम हुसैन उमराणी बि सूफ़ी कलाम बि ॻाईंदो आहे। जो पाण साईं चीज़ल साईं जो मुरीद आहे उहो, उनजा कलाम बि घणा ई ॻाईंदो आहे। साईं शिराज शाह जिलानी साहिबु हर ड्रामे में म्यूज़िक हिकिड़ो अहम हूंदो आहे। हा, पहिरियों त मां ॿुधाईंदो हलां त पंहिंजो जेकी सलामत ॻाल्हि कई त हिनखे कंटिन्यू कयां त हिन वक़्तु पूरी दुनिया हुजे या पंहिंजो पाकिस्तान सिंध जेको म्यूज़िक हींअर पंहिंजो ॿुधो पियो वञे अक्सर त सूफ़ीज़म ने नौजवान तबके जो मां लाड़ो इलाही थी वियो आहे। मां पाण पंहिंजो सूफ़ी घराणे सां तालुक़ु रखां थो। असांजो बि उते पंहिंजो ख़ैरपुर ज़िलो हुजे या पंहिंजो शिकारपुर ज़िलो हुजे, 7-8 दरगाहूं असांजो जेको आहे सो उते आहिनि। ऐं मुंहिंजो जेको ॾाॾो आहे परॾाॾो, उन जो बि पंहिंजो हिकिड़ी शाइरी आहे सूफ़ीज़म ते, रेडियो ऐं टीवी ते खोड़ सारा कलाम सूफ़ीज़म सां। दरगाह बि आहे जीअं तव्हां मुंहिंजे ख़्याल में गादी नशीन बि आहे। गादी नशीन मुंहिंजो वाल साहिबु आहे। गादी नशीन तमामु वॾियूं दरगाहूं आहिनि, 7-8 ऐं पंहिंजो सलामत वारा बि उते अचणु वञणु थींदो आहे, असांजा मेला थींदा आहिनि। त म्यूज़िक सां मुंहिंजो तमामु घणो लगाव रहियो आहे नंढपण खां वठी, ऐं पंहिंजो तसौफ़ सां इलाही रहियो आहे। पंहिंजो असां सूफ़ीज़म सां रखूं था। ऐं ड्रामे जे हवाले सां मां वाहिद माण्हू आहियां जेको हुते पंहिंजो घर खां अलावा मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो उथणु वेहणु सिलसिलो पंहिंजो उन पंहिंजो पीरी मुरीदी जो सिलसिलो हुजे या पंहिंजो तसौफ़ वारो, त मां उनखे हटी करे हिकिड़ो पढ़ियल लिखियल यूनिवर्सिटी में पढ़ियुमि त पोइ कराची अची शिफ्ट थी ऐं पंहिंजो हिन ड्रामनि जी फील्ड में हिकिड़ो अलॻि नालो ठाहियो आहे। अक्सर रही ड्रामे में ईअं बि सीन थींदो आहे, हारी जो वॾेरे ईंदो आहे, पोइ हारी चवंदो आहे वॾेरा यादि रखजांइ जेकर मुंहिंजी ॿनीअ भरिसां गुज़री वई न टंगा भञी छॾींदो त मैं। वॾेरो वरी मुछ खे ईअं करे हलड़ी हल हल त हल, उहो हुनखे कुझु चवंदो ई न आहे, वॾेरो पोइ छा चयो आहे। उहो वॾेरो न हूंदो, असल उहो कमदार हूंदो। उनखे चवंदो। सलामत सोरा फ़क़ीर साहब वेठा आहिनि, रजिब सोरा फ़क़ीर, वॾा गवैया अक्सर जेके उहे तव्हांखे चवंदा त हूंदा साईं छा था ॻाइनि, अलाए ख़बर ई न आहे राग जी काई, ईअं थियो आहे कॾहिं? साईं चवंदा बि हूंदा त अलाह उन्हनि खे बि ख़ुशि रखे। ऐं ईअं अमूमन थियो न आहे। अच्छा, बेसिकली मां बाबा साईं खां पोइ मूं राग शुरू कयो 2012 या 13 में। मूंखे 6-7 साल खनि थिया आहिनि त मां शागिर्दु थियुसि उस्ताद शफ़ी फ़क़ीर जो। वाह वाह। त उन बि मूंखे पहिरें ॾींहुं इहा ई ॻाल्हि कई त बाबा जेकॾहिं तव्हां ते तनक़ीद बि करे थो त उनजो बि खिली जवाबु ॾियो उन्हनि खे, छो जो तनक़ीद उहे कंदा रहंदा, तव्हां छा था करे सघो तनक़ीद करण वारे खे। त राग जी जेका उमिरि आहे मां सम्झां थो त हिन जी का बि उमिरि हदि मुक़ररु कोन्हे। ही माण्हू पछाड़ी ताईं बि अगरि ॻाईंदो रहे ऐं सिखंदो रहे त उनजे लाइ इहो काफ़ी आहे। ऐं को बि हिन असांजी फील्ड में, मां ईअं सम्झंदो आहियां म्यूज़िक वारी फील्ड में कोई बि इन कम जो माहिर कोन्हे। माहिर न आहे, जेको चवे त मूंखे कंप्लीट म्यूज़िक जी ॼाण आहे, ईअं अहिड़ो माण्हू असां त अॼु ॾींहं ताईं कॾहिं ॿुधो ई कोन्हे ऐं न ई थी सघंदो, छो जो थी बि नथो समुंड आहे या सघे, छो जो हिनखे तव्हां जेतिरो हिनजी खोजना कंदो एतिरो तव्हां अॻिते वेंदो वञो ऐं तव्हांखे ॿियूं नयूं ॿाहिरनि मुल्कनि में परफॉर्म करण जो मौक़ो मिलियो? ॿाहिरि मुल्कनि में अञा ताईं आउं न वञी सघियो आहियां। मुंहिंजो वॾो भाउ फ़क़ीर रजिब बाबा साईं सां बि गॾु रहिया, जेको उन्हनि सां त फॉरेन में अचणु वञणु थियो, उनखां बाद में बि 1-2 दफ़ा वरी। पर असांजे हिन चैनल जे ज़रिए असां जेके ॿाहिरि मुल्कनि में नाज़रीन ॾिसनि था वेठा, त उन्हनि खे बि इहो हिकिड़ो पैगाम ॾियणु था चाहियूं, अहिड़ा सुठा सुरीला फ़नकार घुरायो उन्हनि खे। हिकिड़ो तसलसुल आहे जेको सोरा फ़क़ीर जो, जेको क़ाइमु रखंदा था अचनि, त जेके असांजा ॿाहिरि मुल्कनि में दोस्त वेठा आहिनि सिंधी, जिते जिते वसनि था उहे ॾिसनि, अहिड़नि फ़नकारनि खे उते घुरायो, ॿाहिरि मुल्कनि में पंहिंजी सिंध जी नुमाइंदगी करायो। साईं अक्सर ॾिठो वियो आहे त सूफ़ी फ़नकार जेके हूंदा आहिनि, फ़क़ीर माण्हू हूंदा आहिनि सभई, पेमेंट उन्हनि जी घटि हूंदी आहे, जॾहिं त ॿिया जेके बेसुरा सिंगर हूंदा आहिनि या पॉप सिंगर अहिड़ा, पेमेंट उन्हनि जी लखनि में हूंदी आहे, ईअं छो आहे? फ़क़ीरनि त कॾहिं पेमेंट जो ज़िक्र ई न कयो आहे, माना लोभ जी लालच न हूंदी रोज़ न आहे। छो जो असां त पंहिंजे वालिद साहिब खे बि ॾिठोसीं पंहिंजे अखियुनि सां, ऐं बाबा साईं जेतिरो अरसो कल्चर डिपार्टमेंट सां गॾु रहियो या फॉरेन कंट्रीज़ में जेतिरा जा प्रोग्राम थिया, उहे दोस्त जेके कल्चर डिपार्टमेंट जा ऑफिसर आहिनि अॼु बि मूंसां ॻाल्हियूं कंदा आहिनि त सोरा फ़क़ीर कॾहिं बि असां रुॻो फ़ोन कंदासीं त कॾहिं इहो बि कोन पुछाईं त प्रोग्राम किथे आहे, केतिरनि ॾींहंनि जो प्रोग्राम आहे, घणा ॾींहं लॻंदा या पैसा घणा मिलंदा। असां जे रुॻो चवंदा हुआसीं फ़क़ीर अची पुॼंदो, प्रोग्राम करे मोटींदासीं, जेको ॾींदा हुआसीं वरी असांजे साम्हूं कॾहिं ॻणींदो बि कोन हुयो। त बाबा साईं इहा फितरत रही, हू हिकिड़ो
माना कौल ऐं फेल जो मुकमिल तरह जीअं हिकिड़ो फ़क़ीर खणी चइजे हू दरगाह तां नवाज़ल हुयो पंहिंजे मुर्शिदनि वटां त मां सम्झां थो जेको फ़क़ीर हूंदो उहो उन खे लोभ लालच न हूंदी बाक़ी हाणे फ़नकार थियण त वॾी ॻाल्हि आहे। वाह वाह ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई माना इहो पोइ साईं तव्हां कंहिं मिसाल के ॻोठ में वञो था ॻाइण पोइ तव्हां सुज़ुकीअ ते वेंदा कार में वेंदा छा ते वेंदा 6-7 ॼणा साईं इन करे थो पुछे हिन जो रेंट कार जो कारोबार आहे पंहिंजो उहो छा में कीअं छा में मापो पोइ अच्छा न हे वरी हे हमरा अचे पोइ मज़दा में ईंदा मां न बाबा डायरेक्टर बि मौजूदु आहे शौक़ी एक्टर बि मौजूदु आहे हा सही थोरो थी वञे ऑडिशन थोरी अगरि ॾियो आहे ऑडिशन हे ॻाइणा हे वेठा आहिनि न साईं एक्टर खपे साईं एक्टिंग असां एक्टिंग आख़िरी असल में उहो सीरियल आहे सोप सीरियल उन में असद कुरैशी साहब वॾेरे जो कैरेक्टर थो करे हा, शायदि वॾेरे जो उन में वॾेरे कुते जो कैरेक्टर आहे उहो तव्हांखे अचो साईं साईं उहो ईअं था मूंखे कयो। ॿियो साईं न साईं साईं मां वॾेरो किरदारु करायो मूंखे कमदार कयो त हा। ॾिसूं था। अचो अचो हा मां वॾेरो थियां हे कमदार कमदार आहे। हा लाइन दे मूंखे लाइन सुठो दे कमदार थी जाए सुठो थी जाए हा वो निभागा छोरा अरे हाणे वॾेरा तूं कमदार खे तो चवे ने भागो वॾेरे खे चई कमदार के सुठो थी जाए हा साईं वॾेरो दुआ ॾियो दुआ अरे कैरेक्टर सुठो न कई त पेमेंट न मिलंदी। हा सही आहे न सही हा बाक़ाइदा साईं, कमदार आहे। हा बा तोखे चवणो आयो त वॾेरे पूज़ट खान जी ज़मीन ते अॼु कब्ज़ो करणो आहे हा कमदार यादि रखी छॾ जेकॾहिं इहा ज़मीन मूंखे न मिली त तूं बि न रहंदे हा मूंखे हा सही आहे नालो क्यू आहे खणिजां मुंहिंजो ठीकु हा आहे कमदार कमदार चवंदो आहियां कमदार दाबो वॾेरे में दाबो हुजे न पोइ एॾो हे त वॾेरो हो थो लॻे कमदार तूं थो हा कमदार जी साईं वॾेरो जेको आहे पूजट खान वॾेरो न पूज़ट हा। वॾेरे पूजट खान जी जेकी ज़मीन आहे न उहा असांजे कब्ज़े में आहे ऐं उनखे चओ कब्ज़े में न आहे कब्ज़ो करणो आहे उन ते कमदार जेको वॾेरो पूजट खान आहे न उन जी जेको आहे न ज़मीन ते खे कब्ज़ो करणो आहे पोइ छा मर्ज़ी थी कयूं हिननि खे चवण ई नथो अचे कब्ज़ो कीअं कंदा छॾे विच आराम सां छो था चओ अहिड़ो यार दाबो हुजे न वॾेरे यार वॾेरा मां वॾेरो कमदार तूं आहे कमदार वॾेरे पूजट खान जी ज़मीन ते कब्ज़ो करणो आहे पोइ तूं छा मूंसां साथ ॾींदे ठिप न साईं तार साईं हा साईं वाह जो हिते वॾेरे खे चइजे शकी घणो थिए वॾेरा वॾेरो मुंहिंजे साईं चवण में न आहे उहो कमदार चवण में न आहे साईं वॾेरनि जे जड़े में असां ग़रीबनि जो कहिड़ो कमु साईं कीअं लॻी साईं एक्टिंग माशाल्लाह आहिनि न फ्लॉप एक्टर वाक़ई फ्लॉप एक्टर हेठा में मुंहिंजे तबाह कनि ड्रामे खे मां साईं पासां साईं पले ते लिखी ॾे न पोइ ॾिस त कीअं थो एल्बम कढां एल्बम कढंदो पोइ दादा खे चवां हे मानी वारा एक्टर अथव हा हे मानी हे मानी खुटाईंदा साईं अॻोड़े हाणे चवे थो न आयो मुंहं ते छा? चवे वाह सियाणो आहे मूंखे चवे थो न साईं जेको हर दरगाह ते वियो आहे माशा पुछा करे त कहिड़ी दरगाह जी मानी सुठी आहे साईं मां ॿुधायांव हक़ीक़त मां इहो न पियो चवां हे तव्हां पक करे उन दरगाह ते वेंदव खाइण साईं माशाल्लाह प्रोग्राम जो आख़िरी कुझु साथूं आहिनि त असां पुछंदा आहियूं महिमाननि खां त शो में अची कीअं लॻो साईं शिराज शाह जिलानी साहब माशाल्लाह ज़बरदस्त मूंखे हिन तव्हांजो जेको लाफ्टर हाउस आहे हिन में ही माशाल्लाह पूरे पाकिस्तान में पूरी वर्ल्ड में हींअर मक़बूल तरीन ही प्रोग्राम आहे ऐं पंहिंजो धरती टीवी जी सॼे सथ खे मां पंहिंजो मुबारकूं ॾींदुमि अज़हर साहब ताहिर भाई या तव्हां जेकी महिनत कयो पिया उहो तमामु बहितरीनु ही प्रोग्राम वञे पियो ऐं तव्हांखे मुबारकूं हुजनि वॾी महिरबानी ऐं सलामत सोरा फ़क़ीर साहब तव्हां त अहिड़नि शोज़ में घटि वेंदा आहियो मज़ाहिया कॉमेडी में असांजे शो में अची कीअं लॻो तव्हांखे हक़ीक़त इहा आहे त मां अॼु तमामु घणो ख़ुशि थियो आहियां हिन शो में अची करे ऐं तव्हांखे तमामु हिकिड़ी हक़ीक़त थो ॿुधायां त ही लाफ्टर हाउस मुंहिंजो ख़ासि करे पंहिंजो पसंदीदा हिकिड़ो शो आहे वाह वाह ऐं बिलीव कयो मां राति जो डेली तव्हांजे हिन प्रोग्राम जी हिकिड़ी एपिसोड ॾिसी पोइ सुम्हंदो आहियां राति जो वाह
ऐं मूं पहिरियों बि तव्हांखे ॿुधायो त तव्हां हिन माहौल में जहिड़ो माहौल असां वटि हले थो पियो अॼुकल्ह नफ़्सा नफ़्सी जो दौरु लॻो पियो आहे घुट ऐं बूसट वारो माहौल आहे इन माहौल में तव्हां जेको कमु था कयो पिया यकीन कयो तव्हां तमामु हिकिड़ो ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो कमु था कयो पिया माण्हुनि खे खिलायो था घरु वेठे हुननि खे एंटरटेनमेंट त नाज़रीन इन ते असांजो अॼु जो लाफ्टर हाउस शो जो वक़्तु पंहिंजे पुॼाणे ते पहुचे थो पर वेंदे वेंदे असां सोराब फ़क़ीर खे ज़रूरु यादि कंदासीं ऐं उन्हनि जो उहो कलाम गमदिल साईं जी जेका शाइरी आहे गलियां प्रेम नगर दी आख़िर में ज़रूरु ॿुधंदासीं अवांजी भरपूर ताड़ियुनि में सोराब फ़क़ीर सुंग हीर कनो तदबीर भुली होयला राजन मुरली चाई टप खड़े मैदान उते जिवें लड़दे जंग सिपाही नाम मग खेड़ा दिहा नाम चूचक जाई ओ रब ताला सबको पैदा कीता हीर रजन दिया हो गलियां पिरे में न कर जा गलियां पिरे में न कर जा गलियां पिरे में न कर गलियां पिरे में न कर जा गलियां पिरे में न कर जा गलियां पिरे में न कर जा हजरत इश्क गुमाय में जोगी रमजान लाल सोनल शाह गुमाय में जोगी रमजान लाल गलियां पिरे में न कर जा 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 गलियां पिरे में हजरत इश्क गुमाय में जोगी रमजान लाल सोनल शाह गुमाय में जोगी रमजान लाल मोहामी में दे माने नाज़िक नाज़ में माने मोहामी में दे माने नाज़िक नाज़ में माने मोहामी में दे माने दिल दा दिल पर जाने दिल दा दिल पर वाह वाह दिल दा दिल पर दिल दा दिल पर जाने दिल दा दिल पर वाह वाह दिल दा दिल पर जाने मतियां फिर भुलायम जोगी रमजान मतियां फिर भुलायम जोगी रमजान गलियां फिरे में न कर जा गलियां फिरे में न कर जा गलियां फिरे में न कर गलियां फिरे में न कर जा गलियां फिरे में न कर जा हजरत इश्क गुमायम जोगी रमजान लाल सोनल शाह गुमायम जोगी रमजान लाल रांझा रंगपुर राही कर गया तख्त तबाही रांझा रंगपुर राही कर गया तख्त तबाही रांझा रंगपुर राही कर गया तख्त तबाही रांझा रंगपुर राही मन दा महरम माही मन दा महरम माही मन दा महरम मन दा महरम माही मन दा महरम माही मन दा महरम सोनल सांस बनायम जोगी रमजान
बेख बना के आया वेश मटा के बस में बेख बना के आया वेश